वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलइन क़ुतिलतुम फ़ी सबीलिल्लाहि औ मुत्तुम लमग़फ़िरतुम मिनल्लाहि व रहमतुन खैरुम मिम्मा यजमऊन सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुल नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फ़रमायो, जेकॾहिं तव्हां अल्लाह जी राह में क़त्ल कया वञो या तव्हां वफ़ात करे वञो अल्लाह जे रस्ते में, लमग़फ़िरतुम मिनल्लाह, अल्लाह जी मग़फ़िरत आहे तव्हांजे लाइ। यानी अल्लाह जे रस्ते में ज़िंदगी गुज़ारणु हिकु उहो आहे जेको जहाद वारे रस्ते में शहीद थिए थो पियो, फ़ी सबीलिल्लाह, जंहिंजो ज़िक्र हिन आयत मुबारक में आयो। ॿियो आहे ओ मुत्तुम, या वफ़ात करे वञो पंहिंजे घरनि जे अंदरि, ऐं हुजो तव्हां दीन इस्लाम जे मथां क़ाइमु, शरीयत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तव्हां क़ाइमु हुजो, निमाज़ बि पढ़ो ऐं जेके अहकाम अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा आहिनि उन जे मथां तव्हां अमल कयो। इहो बि अल्लाह जे रस्ते ते आहे। इन रस्ते ते जेकॾहिं तव्हांखे मौत अची वञेव, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़ज़त तव्हांजे लाइ अल्लाह जी बख़्शिश आहे, अल्लाह जी मग़फ़िरत आहे। व रहमतुन, ऐं रहमत आहे। खैरुम मिम्मा यजमऊन, ऐं इहो भलो आहे उन शइ खां जेको जमा कनि था। वलइन मुत्तुम औ क़ुतिलतुम लइलल्लाहि तुहशरून, जेकॾहिं तव्हां वफ़ात करे वञो या अल्लाह जे रस्ते में शहीद कयो वञो ऐं तव्हां अल्लाह जी तरफ़ गॾु करे हुज़ूर में हाज़िर कया वेंदो। हिन जे अंदरि टे सूरतूं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात बयानु फ़रमायूं। हिकु आहे मग़फ़िरत, ॿी आहे रहमत, टियों अल्लाह ताला जे हुज़ूर में पहुचणु। जेके अल्लाह जे अज़ाब खां बचण जे लाइ कोशिशि कनि था ऐं उनजे दिलि में अल्लाह जे अज़ाब जो ख़ौफ़ आहे, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़रमाए त इन्हनि जे लाइ मग़फ़िरत आहे। ऐं ॿिया उहे शख़्स जेके अल्लाह जे नेमत जन्नत जे लाइ दुआऊं घुरनि था त या अल्लाह इहो एज़ाज़ असांखे नसीब फ़रमा, रब फ़रमाए त उन्हनि जे लाइ रहमत आहे। ऐं टियों उहो तबिको आहे जेके दिलि जे अंदरि इश्तियाक़ ख़ुदा जी मुहबत रखियो वेठा आहिनि त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे पंहिंजो क़ुर्ब, पंहिंजो विसाल नसीब फ़रमाए। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे लाइ फ़रमाए त लइलल्लाहि तुहशरून, जेका तव्हां दिलनि में तमन्ना रखियो वेठा आहियो अल्लाह ताला सां मिलण जी, यकीनन अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हांखे पंहिंजो क़ुर्ब नसीब फ़रमाए। हिन टिनि तबक़नि खे अल्लाह ताला हिन ॿिनि आयतुनि में बयानु फ़रमाए। अॻिते इरशाद आहे त फ़बिमा रहमतिन मिनल्लाहि लिनत लहुम, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब मदीने वारे साईं खे मुखातिब आहे त तूं अल्लाह ताला जे रहमत सां केॾो त नरम दिलि आहे। लिनत लहुम, उन्हनि जे लाइ तूं केॾो त नरम आहे। वलौ कुनत फ़ज़्ज़न ग़लीज़ल क़ल्ब, जेकॾहिं तूं हुजी हा सख़्तु दिलि ऐं अख़लाक़ में सुठो न हुजी हा त लन फ़द्दू मिन हौलिक, इहे जेके चौधारी तोसां गॾु वेठा आहिनि इहे तोखे छॾे भॼी वञनि हा। हीअ बद अख़लाक़ी हिकिड़ी अहिड़ी बुराई आहे जो इंसानु न चाहींदो आहे कि केॾो बि सुहिणो हुजे ऐं केॾो बि मालदार हुजे, पर उन में अख़लाक़ न आहे त माण्हू उन खां पासो करे लंघी वेंदो, छो जो बद अख़लाक़ आहे। इंसान जे अंदरि गुण हुजे, जीअं गुल हूंदो आहे न, गुल जे अंदरि ख़ुशबू हूंदी आहे, जेकॾहिं हुन में ख़ुशबू न हुजे त उनजी का हक़ीक़त न आहे। उनमें रंग हुजे पर ख़ुशबू न हुजे त उनजी हक़ीक़त ई न आहे। त इंसान जे अंदरि सूंहं हुजे पर उन में अख़लाक़ न आहे त उन इंसान जी बि हक़ीक़त मिटिजी वञे थी पई। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत करीमा जे अंदरि पंहिंजे महबूब करीम सलासम जे उम्दे अख़लाक़ जो बयानु फ़रमायो। सुहिणा महबूब, हिकु त तूं अख़लाक़ जे आला मक़ाम ते आहीं, ॿियो त तुंहिंजी ख़ूबी हीअ आहे जो तूं एॾो त नरम दिलि आहे, एॾो त शफ़ीक़ ऐं करीम आहे, जेको तुंहिंजे भरिसां वेहे थो पिए त उनखां उनजी दिलि नथी चाहे त उहो तुंहिंजे भरिसां उथी वञे ऐं उहो तोखां परे ज़िंदगी गुज़ारे। फरमाए त लन फ़द्दू मिन हौलिक, जेकॾहिं तुंहिंजी मिज़ाज जे अंदरि सख़्ती हुजे हा
अख़लाक़ जी कमी हुजे हा त इहे जेके चौधारी तुंहिंजे वेठा आहिनि इहे तोखे छॾे वञनि हा, बल्कि तूं उम्दे अख़लाक़ जे आला मक़ाम जे मथां फ़ाइज़ आहे, जंहिंजे करे इहे सभु तोखे चिंबड़िया पिया आहिनि, सभु तोखां परे वञणु नथा चाहिनि। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभिनी ख़ूबियुनि सां नवाज़ियो आहे। नबूअत रिसालत हिकु अलाह ताला जी वह बि इनायत आहे जो रब करीम पंहिंजे महबूब बंदनि खे अता फ़रमाईंदो आहे। पर उन जे बावजूद बि नबूअत ऐं रिसालत जे बावजूद बि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात महबूब जे अख़लाक़ जी ॻाल्हि करे थो पियो त दुनिया जे कंहिं बि आला मक़ाम ते माण्हू पहुची वञे पर उनखे अख़लाक़ जी ज़रूरत आहे। हींअर जो मथे वञण खां पोइ हेठि हुनजी नज़र न पए, इहो दुनिया जो दस्तूर आहे त इंसानु मटिजण में देरि न कंदो आहे। मौसम मटण में बि महीना लॻंदा आहिनि, 6 महीना गुज़रंदा पोइ सियारो ईंदो, 6 महीना गुज़रंदा पोइ गर्मियूं ईंदियूं, पर इंसान जे मटिजण में देरि आहे कोन। पर ख़ासि करे असांखे पैसा मटाइनि था, दुनिया मटाए थी। गुरबत वारो ज़मानो ॿियो आहे, अमीरी वारो ज़मानो ॿियो आहे। हिकिड़े ग़रीब माण्हू खे जॾहिं माल मिली थो वञे, पैसो मिली थो वञे, उहो रिश्तेदारनि खां मुंहुं मटे वेंदो, दोस्तनि खां मुंहुं मटे वेंदो त मूंखे तो में हाजत हुई। छो जो हिकिड़ो इंसानु वक़्ती ज़िंदगी गुज़ारे थो, वक़्ती गुज़ारे कीअं आहे त हिन वक़्तु मूंखे ज़रूरत आहे त मां हीउ किरदारु अख़्तियार कयां। जॾहिं मुस्तग़नी थी वियो, अलाह ताला हुनखे माल ॾिनो, हाणे उहो ईअं सम्झंदो आहे त बसि मुंहिंजो हाणे दुनिया जो मूं में कमु आहे, मुंहिंजो कंहिं में कमु न आहे। इहा फ़िरऔनियत आहे, इहा जेका सो बुरी बला आहे जेका इंसान खे पंहिंजे क़दरनि खां हेठि केरे थी पई। ऐं अख़लाक़ जेको आहे इंसान खे हमेशह पंहिंजे मिज़ाज जे अंदरि रखणु घुरिजे। कंहिं बि हालात जे अंदरि उन में तब्दीली तग़य्युर न थियणु घुरिजे, उहो हमेशह उन शइ खे रखणु घुरिजे। अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी ज़िंदगी फ़क़्र आहे, यानी गुरबत मिसकिनी खे पसंदि फरमाए। इहो अमल ज़ाती अमल या महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती मजबूरनि एहतिजाजनि अमल न हुयो, बल्कि अलाह जे महबूब इन ज़िंदगी खे पसंदि फरमायो आहे त माना मूंखे ग़रीब रख। ग़रीबी में वॾो को मज़ो आहे, वॾी का लज़त आहे, महबूब इन खे पसंदि फरमायो। पर वरी जेकॾहिं गुरबत खे ॾिसिजे त महबूब ज़िंदगी ज़ाहिर में पंहिंजी गुरबत खे पसंदि फरमायूं। वरी अलाह जे महबूब जे आला मक़ाम खे ॾिसिजे न त काइनात जे अंदरि अलाह खां पोइ काइनात जे अंदरि जेकॾहिं मक़ाम आहे त असांजे आका मदीने वारे साईं जो आहे। इहो त वॾो आला मक़ाम थी वियो। पर एॾे आला मक़ाम जे पहुचण खां पोइ बि अलाह जो महबूब खे ग़रीबनि सां प्यारु करे, उन्हनि सां हमदर्दियूं करे। हिन आयत मुबारक जे हेठो हिकिड़ी हदीस पाक जो हिकिड़ो वाक़ियो लिखियलु आहे। वक़्तु जेको आहे सो महदूद आहे मूं वटि, वरी अलाह ज़िंदगी ॾिनी त मां वञी ख़िदमत में अर्ज़ु रखंदोमांव त हिन आयत मुबारक जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब जे उन अख़लाक़ वारे हुस्न खे बयानु फरमाए थो पियो त तव्हां उन नबी या उम्मती आहियो जेको आला अख़लाक़ जो मालिक आहे। त तंहिं करे तव्हां बि पंहिंजे अख़लाक़ खे संभालियो, जो तव्हांजो मयार वधंदो, तव्हांजी क़ीमत वधंदी। इहे शयूं मटिजंदियूं रहंदियूं आहिनि, इंसान जूं यादि रखणु घुरिजे। बताई त हिकु जहिड़ा ई आहे न, उन में तग़य्युर ऐं तबदुल अचे थो पियो, वक़्तु उनखे मटाए थो पियो। जॾहिं मटाए थो पियो त हमेशह इंसानु इंतिख़ाब सुठो करे, चूंड सुठी करे। ईअं जो दुनिया जे रुख जे करे, लिबास ऐं हवा ऐं मौसम जे लिहाज़ जे करे इंसानु बदिलजी वञे, बल्कि इंसानु पंहिंजे अख़लाक़ खे, पंहिंजे मयार खे हमेशह क़ाइमु रखे हर सूरत में। त वॾनि सां अलाह जो महबूब कीअं पेश ईंदो ऐं ॿारनि सां कीअं पेश ईंदो, छो जो अलाह जे महबूब खे जी ज़ात नंढड़ा ॿार बि विरहो कंदा पाण। हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जॾहिं अमीरुल मोमिनीन थियो, अमीरुल मोमिनीन थियो त गोॾ ॿधलसि, सम्झे न, गोॾ ॿधलसि ऐं बांबड़ा पाए हले पियो ऐं मदीने जा ॿार हुनजी पुठी ते ॿ ॼणा चढ़ियल हुया। अमीरुल मोमिन जेको इस्लाम जो अमीर आहे, बादशाह चइजे, जीअं को गवर्नर हुजे कंहिं इलाइक़े जो आयो अची शहर में पुछा कयो त अमीरुल मोमिन सां मां मिलंदुमि, किथे आहे? उमिरि खां ई पुछा पियो करे, जेको ॿार खणी पुठीअ ते ऐं बांबड़ा ॾींदो पियो हुजे, गोॾ जेके ॿधल हुजे। अमीरुल मोमिन जी किथे माल आहे, किथे हुनजी दरबार आहे, मां हुन सां मिलणु आयो आहियां, मां फलाणी जॻह जो गवर्नर आहे। हज़रत उमर फारूक फरमाए त मां उमिरि आहे, हिकिड़ो उमिरि त मां आहियां, पोइ अलाए तोखे कहिड़े उमिरि जी थो उमर बिन ख़ताब जी? हा, उमर बिन ख़ताब। सही, ॿारनि सां तव्हां ॿारनि सां त हीअं राति कहिड़ी वक़्त जो बादशाह थी करे पंहिंजा ॿार थो ॾियनि न, मदीने जा ॿार। छोकी अलाह जो महबूब ईअं कंदो हो,
सुहिणो महबूब ईअं ई कंदो हो जो पंहिंजे महले पंहिंजे मदीने जे ॿारनि सां विरोह फरमाईंदो मां उन महबूब जी सुनत अदा करे रहियो आहियां त हुन गवर्नर चयो त साईं असांखे त ॿार ॾिसी त ॾी विधा आहिनि भॼी विधा आहिनि छो जो असां तबियत में किथे बर्दाश्त कंदासीं वाह जो कमु आहे साईं तव्हांजो पर असांखे ॿार ॾिसी भॼी वञनि हज़रत उमर फारूक हुनखे चए त पोइ तूं गवर्नर जे क़ाबिल ई कोन्हे को जो तोखे गवर्नर इस्लाम जो करे रखिजे त तूं हिनजे क़ाबिल ई न आहीं जॾहिं ज़ईफ़ कमज़ोर तोखां भॼी था वञनि कमज़ोर शयूं त पोइ तूं त ॾाढो मर्स चइबे न तूं त जाबिर चइबे न अज़ीज़ान गिरामी त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इहा जेका महबूब करीम सलासम जी अज़ीम तालीम जेका आहे उन तालीम मां इहो ई दर्स असांखे ॾिए थो पियो सभ खां पहिरियों पहिरियों पंहिंजे अख़लाक खे संवार पोइ दुनिया जे मामलनि में लही पोइ जीअं वणे पंहिंजो कमाए हिलाल कमाए भलो कमाए सुठो कमाए पर अख़लाक पंहिंजो बरक़रार रख ऐं अख़लाक़ी तुंहिंजे कूड़ खे तो मां कढंदो तो मां जेके बुराइयूं आहिनि न तुंहिंजे अख़लाक़ी तोखां कढंदो तोखे साफ़ कंदो त तुंहिंजो अख़लाक तोखे साफ़ दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए